अवामी आवाज़ टेलीविजन के प्रोग्राम इंटरव्यू में अवांखे भलीकार। नाज़रीन, जग के मशहूर फिलासफ़र अरस्तू चयो त अगर पढ़ियल लिखियल माण्हू सियासत न कंदो त उनजो वींदो कुझु कोन, बल्कि उन जे मुक़ाबले में छा थींदो जो हिकु अनपढ़, जाहिल ऐं मकार क़िस्म जो माण्हू उन ते सियासत कंदो, उन ते हुकुमरानी कंदो। दुनिया जा सभु मसइला सियासी आहिनि ऐं उनजो हल बि सियासत में आहे। सॼ जी रोशनी जे ताबे जेको कुझु आहे उहो सियासत में आहे। यकीनन तव्हां सम्झी विया हूंदव त अॼु असांजे प्रोग्राम इंटरव्यू जो उनवान सियासत आहे। अॼु असां ॻाल्हाईंदासूं न फ़क़ति दुनिया जी सियासत ते, न फ़क़ति पाकिस्तान जी सियासत ते, बल्कि सिंध जी सियासत ते ऐं ख़ासि करे सिंध जे अंदरि जेका क़ौमी तहरीक रही आहे उन ते। उन सॼे सिलसिले में अॼु असां सां गॾु मौजूदु आहे सिंध जो नालियारो क़ानूनदान ऐं जीअं सिंध महाज़ जो चेयरमैन साईं ख़ालिक जोनेजो साहिबु। साईं ख़ालिक साईं, तव्हांजा लख कुर्ब जो तव्हां पंहिंजो क़ीमती टाइम असांखे ॾिनो, महिरबानी। ख़ालिक साईं, तव्हां बुनियादी तौर ते हींअर वकील आहियो, त तव्हां त मुंहिंजी नज़र में वञी कोर्टुनि में पेश थियो, वञी केस विढ़ो, पैसा कमायो। तव्हां सियासत में हीअ हाणे का असांखे सियासत नज़र अचे पई, उन में पंहिंजो वक़्तु ज़ाया छो था कयो? महिरबानी साईं, मां वकील पोइ थियो आहियां जे पेशे जे हिसाब सां त मां बुनियादी तौर सिविल इंजीनियर आहियां। ठीकु आहे न। हाणे मूं सियासत जी शुरूआत 70 जे ॾहाके जी शुरूआत खां कई, 72-73 खां। उहो दौरु दुनिया में इनकलाबनि जो दौरु हुयो, जीअं चइजे त इनकलाब जो रोमांस हुयो। सही। ऐं उहो माना रूस जे इनकलाब खां जेको शुरू थियो सॼी दुनिया में, क़ौमी आज़ादीअ जूं तहरीकूं, तबक़ाती इनकलाब, इहे सॼी दुनिया में हूंदा ऐं उन्हनि में नौजवान तमामु पुरजोश भरपूर नमूने किरदारु वठंदा। वरी ख़ासि तौर क्यूबा में फिडल कास्ट्रो ऐं चे गवेरा जेको इनकलाब आंदो, उन नौजवाननि खे वॾो मुतहरिक कयो हो, त उन जा असर हिते बि हुया। ऐं थोरो ई अॻु में वरी सिंध में 4 मार्च जो जेको वाक़ियो थियो हुयो, उन बि हिकिड़ो माहौल पैदा कयो। त असां उन दौर में सियासत कई, शुरू कई। उहा आदर्शनि लाइ सियासत ई, ऐं जंहिंमें इहो हूंदो हुयो त माण्हू पंहिंजा कैरियर, माण्हू इवन पंहिंजूं ज़िंदगियूं बि दाव ते लॻाइण लाइ तयारु हूंदा हुया। त मां इंजीनियरिंग पढ़ी, इन करे त मां ग़रीब पीउ जो पुटु हुयुसि। मूंखे इहो हुयो त इंजीनियरिंग पढ़ण सां मूंखे नौकिरी मिलंदी, पर शौक़ु मुंहिंजी ज़िंदगीअ जो इंजीनियरिंग कोन हुयो, सियासत ई हुयो। ऐं उन्हनि ॾींहंनि में इहो हूंदो हो त भई सियासत कबी, पोइ नौकिरी या त सरकार कढी छॾींदी या शायदि पाण खे छॾणी पए। तंहिंजे करे मूं LLB करे छॾी हुई। अच्छा। इंजीनियरिंग करण खां पोइ फ़ौरन ई मूं LLB करे छॾी, इहो सोचे त कॾहिं जेको आहे सो नौकिरी हमेशह न कबी। सही। पोइ मूं नौकिरी कई बि, पर पोइ साईं GM सैद जे इंतकाल खां पोइ जेका भञनराह थी, उन वक़्तु मूं ज़रूरी सम्झो त हाणे या पंहिंजी नौकिरीअ खे अहमियत ॾिजे या क़ौमी तहरीक खे। त पोइ मूं छॾे ऐं कुल वक़्ती सियासी कारकुन कमु कयो। त पोइ रोज़गार जे लाइ कुझु खपे पियो, पोइ मूं वकालत शुरू कई, देरि सां कई, 97 में शुरू मूं कई। त हाणे इहो तव्हां चई सघो था जेको तव्हां चयो, मूंखे बि केतिरनि माण्हुनि चयो त तूं एॾी सुठी सारी नौकिरी, सिंधी माण्हुनि खे नौकिरी कान थी मिले। सही ॻाल्हि आहे। 5-6 ग्रेड जी 19 ग्रेड जी नौकिरी छॾे छो थो करीं इहो। पोइ मुंहिंजो उन्हनि खे चवणो हुयो त हाणे इहा मुंहिंजी तव्हां ख़ुशकिस्मती सम्झो या बदकिस्मती त GM सैद ऐं हैदर बश जतोई जहिड़नि माण्हुनि सां वास्तो पियो, त पोइ नौकिरियूं वोकिरियूं वियूं हलियूं। पोइ हाणे इहो कमु कयूं था। तव्हां हिन वक़्तु सुप्रीम कोर्ट जा वकील आहियो? न, मां हाई कोर्ट जा वकील आहियो। ऐं हाई कोर्ट जा वकील असां ॾिसूं था त तमामु वॾो पैसो कमाइनि था ऐं ॾाढी ख़ुशहाल ज़िंदगी गुज़ारनि था। पर मां ज़ाती तौर ते तव्हांखे सुञाणा त तव्हां जंहिं फ़ुक़राही रंग में आयो ऐं सियासत कयो पिया, उहा पंहिंजी जाइ ते। ताज़ो ई जॾहिं कलंदर जो वाक़ियो थियो त इंफॉर्मेशन मिनिस्टर जेका आहे मरियम औरंगज़ेब, उन इहा मुंहिंजे लाइ कम अज़ कम हैरान कुन बयानु हो उनजो। उन चयो त असां हिन वाक़े ते सियासत न कंदासीं। त इहा जेका स्टेटमेंट हुई, हू पाण सियासतदान आहे, इलेक्टेड मेंबर आहे क़ौमी असेंबली जी, मिनिस्टर आहे, ऐं उहा चवे थी त सियासत न कंदासीं। छा सियासत एॾो ई गंदो पेशो आहे? बसि हाणे इहो तव्हां ॾिसो न, इहो रुॻो इन जो कोन्हे को बयानु। अक्सर सियासतदान ॾींदा आहिनि फलाणो मामिलो तमामु अहमियत वारो आहे, इन करे इन ते सियासत न कयो, सीपेक ते सियासत न कंदासीं,
हाणे माना सियासत छा एॾी बदकार आहे। उन्हनि खां इहो पुछियो वञे, तव्हां अञा ॿिया सहाफ़ी जिन खे पहुच उन्हनि ताईं पुॼो, उन खां पुछो त जे सियासत एतिरी ख़राबु शइ आहे त तव्हां छो था सियासत कयो। बिल्कुलु सही, तव्हां छो था सियासत कयो। ऐं पोइ मोहम्मद अली जिनाब त सियासत हो, सियासतदान हो, जंहिंखे चओ था त हेॾो आहे मुल्क जो अबो आहे, उन जे निज़ाम था असां आणियूं, उहो त सियासतदान हुयो। वकालत हुन लंडन में पियो कई, हितां जा मुस्लमान मिंथूं करे हुनखे वठी आया, तूं अचु असांजी सियासत जी अचे वाघ संभाल। त इहो मज़ाक थी वई आहे। जेको बि तव्हां ॾिसो आपोज़िशन में जॾहिं हूंदो आहे उनखे सियासत जी ज़रूरत पवंदी आहे, छो त सियासत ई उहा आहे जेका निज़ाम खे तब्दील करे थी, समाज खे बदिलाए थी, समाज जो असद साहिब। तंहिंजे करे जॾहिं हू मुखालिफ़त में हूंदा आहिनि त उन्हनि खे ज़रूरत थींदी आहे तब्दीलीअ जी, त पोइ सियासत खे ख़ासि तौरु नौजवाननि खे, ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जॾहिं आपोज़िशन में हुयो तॾहिं नौजवाननि खे ॾाढो उभारींदो हो ऐं चवंदो तव्हां ई सभु कुझु आहियो, उन्हनि सां सियासत कंदो हो। जॾहिं पाण वरी हुकूमत में आयो तॾहिं तालीमी इदारनि में जेकी कुझु हुन शागिर्दनि सां कयो उहो असां भोॻियो आहे। त ईअं जेको बि हुजे थो न, इहो इन जे करे कनि था। जॾहिं इक़्तिदार ते हू अची वञनि था पोइ हू चाहिनि था त हाणे का बि सियासत न थिए, मतां तब्दीली अचे, मतां असांजो इक़्तिदार खसिजे, उन जे करे हू सियासत खे निंदनि था। माना सियासत खां उहे एतिरा त डिॼणा आहिनि, एतिरो भउ थो थिए उन्हनि खां, जो अगरि आम माण्हू सियासत कई त पोइ असांजा पटका धूड़ थी वेंदा। अच्छा ख़ालिद साहिबु, मां तव्हांखां हीअ ॻाल्हि सम्झणु चाहींदुसि त सिंध अंदरि जीअं ई इहो चयो वेंदो आहे त सियासत न कयो, तीअं सिंध अंदरि हर को माण्हू इहा दावा कंदो आहे त मुंहिंजी जेका सियासत आहे, ख़ासि करे क़ौमपरस्त सियासत, त भाउ मुंहिंजी जेका सियासत आहे उहा ई क़ौमी तहरीक आहे। इहा क़ौमी तहरीक जी तव्हां वटि डेफिनेशन छा आहे, ऐं असां कहिड़ी पार्टी खे मञूं त उन क़ौमी तहरीक जे उन फ्रेम में आहे? साईं हाणे इहो त मां न चवंदुसि, मां बि हिकिड़ी पार्टीअ सां, ऐं सभई असांजियूं जेके पार्टियूं आहिनि नंढियूं पार्टियूं आहिनि, असांजी ॿियूं बि आहिनि ऐं उहे केतिरियूं आहिनि। तंहिं करे मां इहा नथो फ़तवा ॾेई सघां त मुंहिंजी सही आहे या फलाणी सही फलाणी। मां इहो चाहींदुसि, ऐं तव्हां तमामु वक़्तां हितो सुवालु कयो आहे, मुंहिंजी त इहा घणी ख़्वाहिश हूंदी आहे त इन ते ॻाल्हायो वञे, सियासी माण्हू दानिश्वर ॿिया, त भई क़ौमी तहरीक छा हूंदी आहे ऐं उनजी शिकिल सिंध में अॼु कहिड़ी हुजणु खपे। पोइ उन ते जेके माण्हू सियासत कनि था उन्हनि खे परखिजे त ॾिसूं त केतिरो उन ते पूरो अचनि था या नथा अचनि। सही, ठीकु आहे। मूं जेको पढ़ियो आहे ऐं सम्झियो आहे मुख़्तसर में, त क़ौमी तहरीक उहा बुनियादी तौर ते मिडिल क्लास लेड तंज़ीम जिदोजहद हूंदी आहे। मिडिल क्लास जो उन में मुख्य रोल हूंदो आहे। सही, ठीकु आहे न। ऐं इहो माना क़ौमी तहरीक माना क़ौम जो तसवुरु, पहिरीं त क़ौम जो तसवुरु चिटो हुजणु घुरिजे। ऐं इहो तसवुरु ओलह यूरोप में 17वीं सदीअ खां वजूदु वरितो, ऐं जंहिंजी हिकिड़ी बाक़ाइदा अमली शिकिल फ्रेंच इनकलाब सां आई, जिथे माना जागीरदारी ऐं जेको मज़हबी हुया मुला ऐं फ़ौज, इन्हनि जी जेका बालादस्ती उनखे उन टोड़ियो। उतां खां इहो क़ौमी रियासतूं ऐं क़ौमी रियासतुनि जे क़याम लाइ क़ौमी तहरीकूं, उन्हनि जो इहो सिलसिलो शुरू थियो आहे। ठीकु, त हाणे जॾहिं उनखे ऐं सिंध में वॾे में वॾो नालो GM सैद जो आहे। GM सैद जंहिं क़ौमी तहरीक या क़ौमपरस्तीअ जी ॻाल्हि कई आहे उहा इहा ई आहे। हुन जो काफ़ी तफ़सील सां हुनजा किताब लिखिया पिया आहिनि। इहा जेका वेस्ट यूरोप खां आई उहो ई। हाणे इहा जंहिं पस मंज़र में आई आहे, जीअं मूं चयो त चर्च माना मज़हबी महदार, जागीरदार, फ़ौज, उन्हनि जे बालादस्तीअ जे ख़ात्मे जे नतीजे में उभरी आहे। तंहिं करे हिकिड़ी क़ौमी तहरीक जे लाइ बिल्कुलु ज़रूरी आहे उन जा बुनियाद इहे हुजणु खपनि त पहिरियों त उहा सेक्युलर हुजणु खपे, लाज़िमी आहे। जेका सेक्युलर न आहे उहा क़ौमी तहरीक न आहे। उहा एंटी फ्यूडल हुजणु खपे, जागीरदारी मुखालिफ़ हुजणु खपे। उहा एंटी इम्पीरियलिस्ट हुजणु खपे, साम्राज जे मुखालिफ़ उहा हुजणु खपे। इहे उन जूं बिल्कुलु लाज़िमी शयूं आहिनि। अफ़सोस सां चवणो पए थो त हिते सिंध में हिकिड़ा माण्हू क़ौमी तहरीक में हुजण जी दावा कनि था ऐं पाण खे चवंदा आहिनि त असां ई, जीअं तव्हां चयो त असां ई क़ौमी तहरीक था हलायूं। उहे
मज़हबी बुनियाद परस्तनि खे वरी पंहिंजो लीडर चवंदा आहिनि। बिल्कुलु सही। भई मज़हबी बुनियाद परस्त कीअं थो थी सघे? उहो त ही जदीद क़ौम जेका आहे उन जा बुनियाद हुजनि था कल्चर, तारीख़, जाग्राफ़ी, ॿोली ऐं इक़्तिसादी मफ़ाद, मुश्तरका मफ़ाद। हू त इन खे क़ौम मञे नथो, हू चए थो मज़हब जे बुनियाद ते क़ौम ठहंदी आहे। ऐं क़ौमी तहरीक, जदीद क़ौमी तहरीक जेका आहे जंहिंजी असां ॻाल्हि था कयूं, उन जे लाइ जीअं मूं चयो त वरी लाज़मी आहे त सेक्युलर हुजे। तंहिंजे करे इहे ॿई ॻाल्हियूं हिकु वक़्तु थी नथियूं सघनि। ऐं सिंध में साईं जेम्स हैद, जीअं मूं चयो, वॾे में वॾो हवालो आहे न क़ौमी तहरीक जो, उन जा किताब तव्हां पढ़ी ॾिसो त उन सॼी जेको बुनियाद आहे बीहारियो आहे त क़ौमी तहरीक जे वॾे में वॾी मुखालिफ़ क़ुवत जेका आहे उहा पैन इस्लामिज़म जी तहरीक आहे। जेम्स हैद लिखियो आहे। त हाणे हिकिड़ा माण्हू जेम्स हैद जो नालो वठंदा आहिनि, क़ौमी तहरीक जो नालो वठंदा आहिनि, ऐं वरी जेके मज़हबी इंतिहा पसंदि हिते सिंध में, पाकिस्तान में, उन्हनि खे बि वरी क़ौम परस्त चवंदा आहिनि। उहो थी न सघे। साॻी तरह उहे जागीरदार, पीर मीर जागीरदार, उन्हनि खे बि पंहिंजो लीडर चवंदा आहिनि, उन्हनि खे बि पेरे पवंदा आहिनि। उहे जेके अवाम दुश्मन जिरगा कनि था पिया, उन्हनि में बि उहे शरीक थींदा आहिनि। ऐं साईं जेम्स हैद सभिनी शयुनि जे ख़िलाफ़ु वाज़े तौर सां लिखियो आहे। बल्कि हू त असां ॾिसूं था त क़ौमी तहरीक जा जेके पंहिंजे पाण क़ौमी तहरीक जा अॻवान सम्झनि था, पर उहे इलेक्शन में पाण इलेक्शन नथा विढ़नि, पर घणे भाङे असां ॾिसूं था त उन्हनि वॾेरनि जा एजेंट थी कमु कनि था। ठीकु आहे, तव्हां ॻाल्हि कई त असांजी क़ौमी तहरीक जेका आहे, जेके क़ौमी तहरीक चवनि था पिया, उन्हनि ते वॾे भाङे मज़हबी असर हेठि, मज़हबी माना जागीरदारी उन में, मज़हब मतिलबु अक़ीदत। त हिते को जेम्स हैद खे बि पेश कयो पियो वञे, उहो बि हिकु अक़ीदत जे बुनियाद ते, त बाबा जेम्स हैद तनक़ीद खां मथां आहे। जेम्स हैद को हिकिड़ो लफ़्ज़ आहे, उहो ॼण पथर ते लीक आहे, हर्फ़ आख़िर आहे। त इहो इहा हिकु रविश आहे। इन क़ौमी तहरीक खे केतिरो नुक़सानु ॾिनो आहे? एज़ ए तव्हां सियासतदान, तारीख़दान ऐं सियासत ते गहरी नज़र रखो था, तव्हां हिकिड़ा सियासी इंजीनियर बि आहियो, तव्हां ॿुधायो त इन रविश सिंध जी सियासत खे केतिरो नुक़सानु ॾिनो, ऐं ख़ासि करे क़ौमी तहरीक खे? साईं, इन न रुॻो सियासत खे नुक़सानु ॾिनो आहे, इन न रुॻो क़ौमी तहरीक खे नुक़सानु ॾिनो आहे, पर ख़ुदि जेम्स हैद जे सोच, फ़िक्र, उन जे अमल किरदार जे सफ़ा उबतड़ आहे। ऐं इहो तारीख़ में वॾियूं ज़्यादतियूं थियूं आहिनि। तारीख़ जा जेके ग़ैर मामूली माण्हू थिया आहिनि न, उन्हनि सां हमेशह वक़्त जे हुकुमराननि त यकीननि, छाकाणि त उहे उन्हनि हुकुमराननि जे ख़िलाफ़ु आहे, तंहिं करे हुकुमराननि उन्हनि जे ख़िलाफ़ु आहे, उन्हनि सां ज़्यादतियूं थियूं। इहो सिलसिलो सुकरात खां हलंदो अचे पियो। एग्ज़ैक्टली, ठीकु आहे न। उन्हनि खे उहा ॻाल्हि एॾो न मारींदी आहे। उन्हनि सां जेका वॾी ज़्यादती थी आहे त अॻिते हली उन्हनि जो नालो वठी ऐं उन्हनि जे तालीम ऐं फ़िक्र किरदार जे उबतड़ माण्हुनि ॻाल्हियूं कयूं। असां पंहिंजी ॻाल्हियुनि जो सिलसिलो जारी रखंदासीं। हिते हिकु नंढड़ी साई था वठूं ऐं साई खां पोइ इन सवाल खां इतां ई शुरू कंदासीं। नाज़रीन, हिकु नंढी साई खां पोइ वरी ॿीहर हाज़िर थियूं था। अवामी आवाज़ टेलीविजन जे प्रोग्राम इंटरव्यू में हिकु दफ़ो ॿीहर अव्हांखे भलीकार। ख़ालिक साईं, तव्हां ॻाल्हि पिया कयो जेम्स हैद तनक़ीदनि खां मथां वारी सोच ते। हा, त मूं इहो पियो चयो त इहो दुनिया जे सभिनी वॾनि ग़ैर मामूली माण्हुनि सां इहा थी आहे त उन्हनि जो नालो वठी उन्हनि जे फ़िक्र ऐं किरदार जे उबतड़ कमु कया विया आहिनि। ऐं उहा शइ हुकुमराननि जे ज़ुल्म जबर खां वधीक उन्हनि जे लाइ तकलीफ़ दह हूंदी आहे। सही। हज़रत मोहम्मद सां ईअं थियो। उन जो जेको बुनियादी ॻाल्हियूं सच ॻाल्हायो, नाइंसाफ़ीअ जे ख़िलाफ़ु जदोजहद कयो, बराबरी कयो, माण्हुनि में तफ़रीक़ ख़तमु कयो। तव्हां ॾिसंदव त माण्हू नालो वठी इन्हनि सभिनी कमनि जे उबतड़ कनि था, कूड़ ॻाल्हाइनि था, ठगी कनि था, मिलावट कनि था, पाड़े वारे जो हक़ु खाइनि था। हुन चयो त पहिरीं पाड़े वारे सां तव्हां सुठा हलो। मिसाल कार्ल मार्क्स सां ईअं थियो। अहिड़ी तरह सां जेम्स हैद उहो पहिरियों माण्हू आहे हिते जंहिं चयो त दुनिया जी हर ॻाल्हि ते ॻाल्हाए सघिजे थो, दुनिया जे हर माण्हूअ ते ॻाल्हाए सघिजे थो ऐं हर माण्हू ग़लतियूं करे थो। बिल्कुलु। साईं खां हिकिड़ो दफ़ो पुछियो वियो, BBC इंटरव्यू कयुसि त
त तव्हां पाकिस्तान ठाहिण में हेॾी जिदोजहद कई, उन जी करारदाद पेश कई, पोइ वरी तव्हां पाकिस्तान जे ख़िलाफ़ु छो थी पियो, त उहो रिकॉर्ड BBC ते पियो आहे, वक़्फ़े वक़्फ़े सां उहो हलाईंदा आहिनि। पहिरियों लफ़्ज़ साईं जो जुमिलो इहो हुयो त इंसानु ख़ता जो घरु आहे, इंसानु ग़लतियूं करे थो, असां बि ग़लतियूं कयूंसीं, ग़लति हुयुसि मां इहो जेको मूं कयो। ऐं पोइ केतिरा दफ़ा साईं चवंदो रहियो त मां ग़लति हुउसि हिन जे में, जेको मंज़िलगाह मस्जिद जे में या पाकिस्तान जे लाइ जेको जंहिं तरह सां मूं कयो उहा ग़लती ई, त उहो बिल्कुलु ग़लतियुनि खां पाक इंसानु आहे। जंहिं माण्हूअ इहा ॻाल्हि चई हुन त चयो त दुनिया जो को बि माण्हू मुतबर हुजे ग़लतियुनि खां पाक कोन्हे को। ख़ालिक साईं तव्हां त जेके माण्हू वारो ॻाल्हि कयां तव्हांजो, जेके माण्हू चवनि था उहे न रुॻो क़ौमी तहरीक जे ख़िलाफ़ु आहिनि, पर मां चवां थो उहे GM सैयद जे बि ख़िलाफ़ु आहिनि। पाण इहो ख़बर कोन्हे त उहे ॼाणी वाणी कंहिंजे मनसूबे तहत इहो GM सैयद जे फ़िक्र खे नुक़सान था पुॼाइनि या हू अणॼाणाईअ में इहो कमु था कनि, पर उहे GM सैयद जा दोस्त न आहिनि जेके इहो था चवनि त GM सैयद ग़लतियुनि खां पाक आहे। तव्हां सियासत जी शुरूआति GM सैयद खां कई, हींअर ताईं उन जे फ़िक्र सां सहेड़ियल आहियो। अगरि मां तव्हां खां हीअ सुवालु कयां त तव्हां मूंखे ॿुधायो, मुंहिंजे नाज़रीन खे बि ॿुधायो त GM सैयद जा 3 तमामु अहम कारनामा जिन सिंध खे बल्कि पूरी आलिम खे फ़ाइदो ॾिनो हुजे, हिकु नई सोच ॾिनी हुजे, ऐं 3 अहम, जीअं तव्हां चयो त GM सैयद ते तनक़ीद करे सघिजे थी, त 3 अहम अहिड़ियूं ख़ताऊं जिन्हनि कम अज़ कम सिंध खे नुक़सानु ॾिनो हुजे। हाणे इहो त मां सोचियो कोन आहे त 3 या 2 या 4 जेतिरा बि तव्हांखे ॿुधायां, जेतिरा बि, पर GM सैयद जो जेको मुंहिंजे ख़्याल में सभ खां वॾो कमु आहे ऐं जेको रुॻो सिंधियुनि ताईं महदूद न आहे, रुॻो सिंध ताईं बि महदूद न आहे, उनजी आलमगीर अहमियत आहे, ऐं ख़ासि करे हिन ख़िते जे माण्हुनि जे लाइ उहो उनजो सेक्युलरिज़म जे लाइ रोल आहे। सेक्युलरिज़म लाइ जेको ऐं जंहिं चिटाईअ सां ऐं जंहिं बहादुरीअ सां GM सैयद जंग विड़ी आहे, कंहिं मां चवां थो हिते बरे सग़ीर में कंहिं बि न कई आहे। ऐं उहा जेसितोणी सेक्युलरिज़म न ईंदो त पोइ उते बाक़ी न उते डेमोक्रेसी ईंदी, न उते सोशलिज़म ईंदो, न उते इंसाफ़ ऐं बराबरी ईंदी। छो त जॾहिं मज़हब जे बुनियाद ते तफ़रीक़ हूंदी, मतिलबु जीअं हाणे हिते आहे त बाबा हिन मुल्क जो रियासत जो मज़हब आहे, हिन जो इस्लाम आहे, त माना मुस्लमान जेको आहे उनजी हैसियत मथां ई आहे, ॿिए जी घेट आहे। त माना जमहूरियत, सोशलिज़म, बराबरी, इंसाफ़ उन लाइ ज़रूरी आहे त सेक्युलर हुजे स्टेट, ऐं इन जे लाइ GM सैयद ज़बरदस्त कमु कयो आहे। ठीकु, लिखत में, ठीकु, अमली तौर ते इहो उनजो ज़बरदस्त कमु आहे। बाक़ी इन ते त हाणे घणो ॻाल्हाइजे न, त सिंध जी जदीद क़ौमी, त जेको मूं चयो त यूरोप खां जेको जदीद क़ौमी तसवुर उभरियो उन खे सिंध जे हालतुनि ते लागू करे ऐं इहो साबित करणु ऐं पोइ दुनिया खां मञराइणु त सिंधी इन्हनि मयारनि ते, आलमी मयारनि ते हिकिड़ी जुदा क़ौम आहे, इन में GM सैयद जो तमामु वॾो कमु आहे। ठीकु, तमामु वॾो कमु आहे। ठीकु, ॿुधायो न। ठीकु, ऐं इहो बि GM सैयद जो आहे त उसूल आदर्श जंहिं ते बीहजे उन जे लाइ सॼी दुनिया मुखालिफ़ थी वञे, उन सां टकराइजे, जेल में अचे, ज़िंदगी ख़तमु थी वञे, पर पंहिंजे उसूल ते बीहजे, इहो सबक़ु वरी GM सैयद पंहिंजे अमल सां ॾेई वियो। GM सैयद जा उहे कम जिन सिंध खे नुक़सानु ॾिनो, इहो जेको जंहिं वक़्तु हू जेको मज़हबी सियासत हुन कई पे, जंहिंमें मंज़िलगाह मस्जिद वारो वाक़ियो अचे थो, इन्हनि ॾींहंनि में जेको मज़हबी सियासत GM सैयद कई, उहा बिल्कुलु हुन जी ग़लती हुई जेका मञींदो बि रहियो आहे, ऐं उन सिंध खे नुक़सानु ॾिनो। ऐं मस्जिद मंज़रगाह खां वाक़िए खां पोइ असां ॾिठोसीं त सिंध जो हिकिड़ो भगत कंवर राम शहीद थियो, जेको उन जो रिएक्शन हुयो मस्जिद मंज़रगाह जो। बहरहाल इहो त हाणे जीअं बि माण्हू चए, पर मां मज़हबी सियासत जेको GM सैयद कई उनखे उनजी ग़लती मां बि सम्झां थो, उन पाण बि चयो आहे। सही, हा सही। अच्छा भला हिकु सवालु मुंहिंजे ज़हन में अक्सर हूंदो आहे त क़ौमी तहरीक पार्लियामानी सियासत खां एॾो परे छो आहे? ख़ासि करे GM सैयद जा पोइ लॻ पार्लियामानी सियासत खां परे छो आहिनि? असां साहिबु हाणे इन थोरो सुवाल जा 2-3 पासा आहिनि। ठीकु आहे, ठीकु आहे। पहिरीं ॻाल्हि त इहा आहे त हिकिड़ा आहिनि
क़ौमी तहरीक जेम्स सैद जे तहरीक सां सलाड़ियल माण्हू जेके चवंदा आहिनि त असां पार्लिमानी सियासत खे हराम सम्झूं था। ठीकु आहे। या ॿी ॻाल्हि आहे, जीअं तव्हां चयो त उहे हराम चवंदा आहिनि, वरी उहे तर जे वॾेरे जी वर्क बि कंदा आहिनि, एजेंट थी, बिल्कुलु हुननि जा पोलिंग एजेंट, उहा जुदा ॻाल्हि आहे। असांजे जेतिरे तालुकात GSN महाज़ जॾहिं साईं जे इंतकाल खां पोइ टुटी वियो ऐं आरिसर साहिबु छॾे वियो, पोइ मां चेयरमैन थियुसि, असां पहिरियनि ई ॾींहंनि में इहो कयोसीं त भई इलेक्शन जेको आहे पार्लिमानी सियासत उहा बि जिदोजहद जो हिकिड़ो मैदान आहे। सही, ठीकु आहे न। साॻे वक़्तु मां ॿियो पासो इहो बि चवंदुसि, जेके माण्हू चवनि था त जिदोजहद जो मैदान आहे ई रुॻो पार्लिमानी सियासत, पार्लियामेंट में हुजिबो त घटि कुझु थींदो सम्झो, इन खे बि मां टोटली रिजेक्ट कयां थो। ठीकु आहे, ईअं न आहे। ठीकु आहे, ठीकु आहे न। ठीकु आहे। ॿियो असां ॾिसूं त क़ौमी तहरीक जीअं मूं चयो त बुनियादी तौर ते उहा हूंदी आहे मिडिल क्लास सां वास्तो रखंदी आहे। जेतिरो मिडिल क्लास जंहिं क़ौम में ताक़तवर हूंदो या वसी हूंदो, ओतिरी क़ौमी तहरीक वधीक वसी हूंदी। त असां वटि हिते सिंध में जेको मिडिल क्लास हुयो उहो 47 में तक़रीबन हलियो वियो। उहो जुदा मसइलो आहे, छाजे करे कीअं वियो, उहो वियो हलियो। त उन खां पोइ हिते फ्यूडल रहिजी वियो ऐं हारी रहिजी वियो ऐं फ्यूडल जी सॼी बालादस्ती सोसाइटीअ ते। हाणे गुज़िरियल 20-30 साल खां सिंध में हिकिड़ो नओं मिडिल क्लास आस्ते आस्ते उभिरे पियो। उहो जेतिरो जॾहिं वसी थींदो, पोइ उन जी एतिरी पंहिंजी ताक़त थिए जो उन पंहिंजी ताक़त ते उहो इलेक्शन में बि लड़े। पर अॻे मां चवंदुसि त इलेक्शन हतमी ज़रियो न आहे। उन जो असांजे लाइ सभ खां वॾो नाक़ाबिले तरदीद मिसाल जेको आहे उहो बंगाल जो आहे। ठीकु आहे। बंगाल में छाकाणि जागीरदारी ख़तमु थी वई, पहिरीं त उते हुई घटि, जेका हुई उहा पाकिस्तान जे ठहण खां फ़ौरन पोइ बंगालनि ख़तमु करे छॾी। ठीकु आहे। ठीकु आहे न। उते मिडिल क्लास हुई, अवामी लीग मिडिल क्लास जी जमायत हुई। उहा पाकिस्तान जी पहिरीं ऐं आख़िरी जेका फेयर इलेक्शन थी 1970 जी, उन में मेजॉरिटी सां खटी आई पाकिस्तान में। उन जे बावजूदि उनखे असेंबलीअ में अचणु, पंहिंजो किरदारु अदा करणु न ॾिनो वियो। उन जे बजाए उन्हनि ते फ़ौजी चढ़ाई थी, लखे माण्हू उन्हनि जा मारिया विया। इहा ॻाल्हि ॿुधाए थी त हिन सिस्टम में, छाकाणि त हिन ते पहिरें ॾींहं खां तव्हांजी इन ॻाल्हि सां त मां पूरी कयां ॻाल्हि, मां पूरी कयां। छाकाणि त हिन मुल्क ते पहिरें ॾींहं खां फ्यूडल, मुला ऐं ब्यूरोक्रेसी, सिविल मिलिट्री फ़ौजी ब्यूरोक्रेसी, उन जो कब्ज़ो रहियो आहे। इहे सभु स्टेटस को जूं क़ुवतूं आहिनि। उहे कंहिं बि एंटी स्टेटस को क़ुवत खे बर्दाश्त नथियूं कनि। उन करे ई बंगाल जे मेजॉरिटीअ खे उन्हनि क़बूल न कयो। ठीकु आहे, ठीकु आहे। तंहिंजे करे हिते बि सिंध में जेको पार्लियामेंट में क़ौमी तहरीक जी नुमाइंदगी कोन्हे को, उन खे इन घण तरफ़ी सूरत हाल में असांखे ॾिसणो पवंदो। ऐं इहो नुक़्ते निगाह मां इन खे घटि में घटि रद्द थो कयां त असेंबलीअ जे ज़रिए ई बुनियादी तब्दीली कॾहिं बि सिस्टम जे अंदरूं न आई आहे, उहा ॿाहिरां ईंदी आहे। मां तव्हांजी इन ॻाल्हि सां 100% जेको आहे इतफ़ाक़ थो कयां त बुनियादी तब्दीली वरी बि मासिस मां ईंदी, अवाम मां ईंदी। त क़ौमी तहरीक जेको पार्लियामानी रस्तो बंदि कयो, सही आहे, उन जे मुक़ाबले में छा थियो जो पीपल्स पार्टी खे वन वे ट्रैक मिली वियो। छाकाणि त पीपल्स पार्टी जो सिंध अंदरि जेको नेचुरल मुख़ालिफ़ हुयो उहो जेम्स सैद फ़िक्र जा माण्हू हुया। उहे जॾहिं क़ौमी तहरीक जे रस्ते खां ई हटी आहे त उनखे वन वे ट्रैफ़िक मिली। ऐं अॼु असां ॾिसूं था त हींअर जेको मेजॉरिटी जेका वॾेरनि में जेको ऑक्सीजन ॾिनो आहे, उहो हुन जो हिकिड़ो वॾो जेको सबबु आहे उहो इहो आहे त हू पावर में आहिनि। वॾेरो अगरि पावर खां जुदा हुजे त हू कुझु बि कोन्हे, सही आहे। अगरि इहे मिडिल क्लास या उन वक़्तु जा माण्हू या उन वक़्तु जा कारकुन पार्लियामानी सियासत खे तरजीह ॾियनि हा त अॼु घणे भाङे इहे वॾेरा एॾा मज़बूत न हुजनि हा। कम अज़ कम असां जागीरदारी निज़ाम जे एॾी पेचीदगी उन में न हुजूं हा। ऐं मुंहिंजो सुवालु हिते तव्हां खां इहो हूंदो त हिन वक़्तु जेका बदतरीन हुकुमरानी पई थिए सिंध में, सिंध जी जेका तारीख़ी बदतरीन हुकुमरानी आहे, उन जो हिकिड़ो सबबु इहो न आहे त क़ौमी तहरीक पार्लियामानी सियासत खां अलॻि थी वई? न, इहो बनाए सुवालु न आहे। इहो तव्हां चई सघो था, केरु माण्हू चए त क़ौमी तहरीक कमज़ोर आहे तंहिंजे करे हू इहे मन मस्तियूं कनि था, त पोइ तव्हां मञींदुसि। पर पार्लियामेंट में कोन्हे। मूं तव्हांखे हुनजो मिसाल ॾिनो न था।
ऐं इहो को पहिरियों दफ़ो न थियो आहे। सही। असां ईअं सम्झंदो आहे त हाणे जेको सो सभु वॾेरा पीपुल्स पार्टीअ में आहिनि ऐं बसि हुनखे जेकी वणे थो कनि था, पहिरियों दफ़ो न थियो आहे। जॾहिं वञुंट हुयो, एंटी वञुंट मूवमेंट हली पे, सिंध जा सभु वॾेरा मुस्लिम लीग में हूंदा हुआ। हाणे त वरी बि कुझु ॿार आहिनि के नून लीग में आहिनि, के फे लीग में आहिनि, के किथे आहिनि न। उन वक़्तु सभु जा सभु जेका अयूब खान जी कन्वेंशन मुस्लिम लीग, सभु सिंध जा वॾेरा उन में आहे ऐं उहे सभु हुकूमत जा हामी आहे, वञुंट जा हामी आहे, इंक्लूडिंग ज़ुल्फ़िकार अली भुट्टो। उन जे बावजूदि क़ौमी तहरीक जे नतीजे में वञुंट टुटी वियो। छो त क़ौमी तहरीक मज़बूत हुई, ऐं मज़बूत इन जे करे न हुई त उन जा के माण्हू पार्लियामेंट में हा। क़ौमी तहरीक मज़बूत उहा इन जे करे हुई त न, पहिरीं ॻाल्हि त छा आहे त उहा पंहिंजे बुनियादनि ते बीठी, जेके मूं चया त उहा सेक्युलर हुजणु घुरिजे, एंटी फ्यूडल हुजणु खपे, एंटी इम्पीरियलिस्ट हुजणु खपे। इन्हनि पंहिंजे बुनियादनि ते मज़बूत बीठी हुई। चिटी लकीर निकितल हुई उन जे में। हुकुमरान ऐं उन्हनि जा एजेंट हिकिड़े पासे हूंदा हुआ, सिंध दोस्त अवाम दोस्त माण्हू ॿिए पासे हूंदा हुआ। हाणे मुंहिंजे हिसाब सां जेको इहो पीपुल्स पार्टी सभु कुझु इहो करे थी पई, उहो इन जे करे आहे त इहे फ़र्क़ु असां मिटाए छॾिया। क़ौमी तहरीक जा अॻुवान जेके पाण खे चवाइनि क़ौम परस्त, अॻारूं बि ॻाल्हि करे आयासीं, उहे जॾहिं वॾेरनि जा मुंशी लॻा वेठा हुजनि, वॾेरनि जे ओताकुनि ते सलामियूं कनि, तंहिंजे करे वॾेरा मज़बूत थिया आहिनि, रुॻो पार्लियामेंट में हुजण जे करे मज़बूत न थिया आहिनि। ठीकु साईं। नाज़रीन, हिते हिकिड़ी वठूं था नंढी साई, ऐं साई खां पोइ असां पंहिंजी ॻाल्हियुनि जो सिलसिलो जारी रखंदा। अवामी आवाज़ टेलीविजन जे प्रोग्राम इंटरव्यू में हिकु दफ़ो ॿीहर अव्हांखे भलीकार। ख़ालिक साईं, मां हिते ॾिसां थो त जेकी इतिहाद थियनि था क़ौम परस्तनि जा, ख़ासि करे क़ौम परस्तनि जा, उन सॼी इतिहाद में तव्हां किथे बि कोन आहियो। तव्हां जलाल शाह जी सिंध बचाओ कमेटी में कोन आहियो, तव्हां सपना में कोन आहियो। ॿिया जेके इतिहाद थियनि था उन में जीअं सिंध महाज़ ख़ालिक शामिल न आहे। उन जा बुनियादी सबब कहिड़ा आहिनि? बुनियादी सबबु उन जो इहो आहे त असां जीअं सिंध महाज़ हिकु नज़रियाती जमायत आहे, ऐं उहा क़ौम परस्तीअ जा जेके नेशनलिज़म जा मां तव्हांखे बुनियाद ॿुधाए वियुसि, उन्हनि ते उहो हले थी। तंहिं करे कंहिं सां इतिहाद ऐं न इतिहाद खे असां उन पस मंज़र में ॾिसूं था। जेके जेन्युन इतिहाद थिया आहिनि, जेके किन नज़रियाती बुनियादनि ते, किन उसूलनि ते ठहिया आहिनि, जीअं सिंध महाज़ उन में न रुॻो शरीक रहियो आहे, पर तमामु इम्पॉर्टेंट रोल अदा कयो आहे। मसलन सिंध क़ौमी इतिहाद ठहियो, सिंध नेशनल अलायंस ठहियो, सिंध जो तारीख़ जो वॾे में वॾो हिकिड़ो हुयो। उन जे ठहण में जीअं सिंध महाज़ जो ऐं मुंहिंजो ज़ाती तौर ते बिल्कुलु बुनियादी किरदारु आहे। मां हुन जो हवालो कुझु पंहिंजे किताब में बि, आतमकथा में बि ॾिनो आहे, उन में कयो आहे। पोइ हिकिड़ो ॿियो तमामु ज़बरदस्त इतिहाद ठहियो, पूनम, पाकिस्तान अप्रेस्ड नेशन्स मूवमेंट। अहिड़ो मां चवां थो ठहियो ई कोन्हे को। यानी पाकिस्तान जूं जेके बि क़ौमूं हुयूं, 4 क़ौमूं, सिंधी, बलोच, पख्तून, सराइकी, उन्हनि जो इतिहाद हुयो। ऐं उन्हनि पहिरियों दफ़ो बाक़ाइदे गॾिजी ऐलान हिकिड़ो कयो त पंजाब जेको आहे उहो हाकिम आहे, ॿियूं क़ौमूं महकूम आहिनि हिकिड़े। उन इतिहाद में न सिर्फ़ु जीअं उन में वरी सिंध जे क़ौम परस्त जमायतुनि मां सिर्फ़ु जीअं सिंध महाज़ हुयो, ॿियो कोई न हुयो। ऐं न रुॻो हुयो उन जी जेका प्रिंसिपल कमेटी हुई, जंहिं हुन जो चार्टर ठाहियो, मां हुन जो मेंबर हुयुसि। वरी काफ़ी अरसे खां पोइ सिंध क़ौमी इतिहाद वरी ॿीहर ठहियो, मुमताज़ भुट्टे जी क़यादत में। सही आहे। उन जा उसूल क़ाइदा ठाहिण में जेको कमेटी जीअं सिंध महाज़, असांजो हुन में नुमाइंदो असांजो जनरल सेक्रेटरी मोहम्मद हाशिम खोसो, उन जो रोल हुयो। ऐं जेसि ताईं उहो हलियो, असां हुन में भरपूर किरदारु अदा कयो। ऐं हींअर बि गुज़िरियल 4 सालनि खां सिंध प्रोग्रेसिव कमेटी जे नाले सां हिकिड़ो इतिहाद आहे, जेको प्रोग्रेसिव जमायतुनि जो इतिहाद आहे। जीअं सिंध महाज़ आहे, कम्यूनिस्ट पार्टी आहे, वर्कर्स पार्टी आहे, इहे 3 शुरू खां आहिनि। अवामी जमहूरी पार्टी हाणे थी आहे, उन सां आहियूं।
ॿिया जेके मां कंहिंजो बि नालो वठी न चवंदुसि पर तव्हां उन्हनि ते गौर कयो जेके उन्हनि जो को बि के बुनियादी उसूलनि या के नज़रियनि ते न आहे ठहियलु कंहिं इशू ते गॾु थिया माण्हू ऐलान कयूं इन इशू ते हीअ कंदासीं वरी उहो इशू जेको आहे सो मीडिया उनखे खणणु छॾे ॾिनो त ॻाल्हि ख़तमु थी वई। ठीकु आहे ख़ालिक साईं, तव्हां ते हिकिड़ो इल्ज़ाम इहो बि आहे त तव्हां क़ौमी तहरीक में मार्क्सी फ़िलासफ़ी जी पोइलगी करे ऐं क़ौमी तहरीक खे मार्क्सी या मार्क्स जे पैरोकारनि जो एजेंट थी कमु पिया कयो ऐं तव्हां क़ौमी तहरीक ते कब्ज़ो करणु पिया चाहियो ऐं उनखे डाइवर्ट करणु पिया चाहियो कम्यूनिस्ट पार्टी या कम्यूनिस्ट उन में। हा, मां इहा ॻाल्हि त ओन कयां थो ऐं मां फ़ख़ुर सां हिन जे में चवां थो त मुंहिंजे ख़्यालनि खे, मुंहिंजो सोच, मुंहिंजे सियासी किरदार खे जिन शख़्सियतुनि मुतासिर कयो जीअं असांजे जेम्स अदबा उन में हिकिड़ो शख़्स लेनिन बि आहे। ठीकु आहे, ठीकु आहे न। ऐं जेको क़ौमी सवालु आहे उन ते जंहिं चिटाईअ सां लेनिन लिखियो आहे ॿिए कंहिं न लिखियो आहे। सही, उनखां यकीनन मां रहनुमाई वरिती ऐं मां उन एंगल सां क़ौमी सवाल खे खणी हलंदो आयो आहियां। ऐं जेकॾहिं ईअं बीहे थो त मां कम्यूनिस्ट ख़्याल थो रखां या लेनिन जो पोइलॻ आहियां त मां इनखे फ़ख़ुरु सम्झां थो बजाए इन जे त सिंध जे किन पीरनि मीरनि वॾेरा जागीरदार उन्हनि जेके भली उहे सिंधी हुजनि उन्हनि जे भेट में लेनिन ऐं माओज़ेतुंग सां जेकॾहिं मुंहिंजी निस्बत थिए त मां पंहिंजे लाइ ख़ुशकिस्मती सम्झां थो। ख़ालिक साईं, मां ॾिठुमि त तव्हां धारी आबादकारी ऐं मेगा प्रोजेक्ट्स जे बारे में तमामु सुठी तहरीक हली, पर उहा तहरीक फ़क़ति ऐं फ़क़ति एहतजाजनि ताईं आहे, उन खे एॾा वॾा नतीजा न आहिनि ॾिना। वक़्ती तौर ते एहतजाज थींदा आहिनि, 3 महीने 2 महीने का मीटिंग थींदी आहे, मुतहरिक तहरीक छो न पई हले सिंध अंदरि इन्हनि प्रोजेक्ट्स धारी आबादकारी जे ख़िलाफ़ु? हाणे इहो त मां पहिरीं चई आयुसि त मजमूई तौरु सिंध जी क़ौमी तहरीक ताक़तवर न आहे, उन करे तमामु घणियूं सिंध दुश्मन मनसूबा हलनि पिया, उहे कामयाबु वञनि पिया, हा न। ऐं मां पंहिंजी जमायत लाइ बि इहो ई चवां थो त उहा का वॾी ताक़तवर न आहे जो उन्हनि खे रोके सघे, मतिलबु हतमी तौर ते रोके सघे। पर उन जे लाइ मजमूई तौरु सिंध में काफ़ी तहरुक हलियो आहे, सभिनी कयो आहे। असां मां पंहिंजी ॻाल्हि कयां त असांजे जीएस माज़ जी सियासी एजेंडा ते धारी आबादकारीअ जे ख़िलाफ़ु जदोजहद हमेशह पहिरीं टाप ते रही आहे ऐं उन कई आहे। ऐं उनखे ख़तमु जे न कयो आहे, मुकमल रस्ता बंदि न कया आहिनि त उनजी रस्ता रोक ज़रूरु कई आहे। इहा ॿी ॻाल्हि आहे त मीडिया उनखे कॾहिं बि उहा घुर्बल तवजो न ॾिनी आहे। उनजा कहिड़ा रीज़न आहिनि उन ते मां अॼु कोन थो ॻाल्हायां। ठीकु आहे, मिसाल तौरु मां तव्हां न अञा जीएसएन स्टूडेंट फेडरेशन जी जॾहिं पहिरीं ज़ुल्फ़िकार अली भुट्टो हिंदुस्तान सां शिमला मुआहिदो कयो ऐं ऐलान कयूं त फ़ौजनि छॾाइण जे बदिले में बिहारियुनि खे हिते आणिबो, उन ते तहरीक हली, जीएसएन स्टूडेंट फेडरेशन हलाई। आई वॉज़ वन ऑफ द पार्टिसिपेंट, मां हुनजो हिसो हुयुसि, असां कयोसीं हुनजे ते। उनखां पोइ जीएसएन महाज़ जॾहिं ठहियो आहे उनजी तमामु डिघी न ते जदोजहद आहे। तव्हांखे यादि हुजे बेनज़ीर वरी जॾहिं इक़्तिदार में आई त हुन बिहारियुनि खे आणण जो ऐलान कयो, उनजे ख़िलाफ़ु जीएसएन महाज़ छाकाणि जहाज़ अचणा हुया, अलामती तौरु एयरपोर्ट ते धरणो हयो, तारीख़ी धरणो लॻो। ओड़ो अॼु ॾींहं ताईं थियो ई न आहे कराचीअ में जीएसएन महाज़। वरी नवाज़ शरीफ़ आयो, वरी उन बिहारियुनि खे पंजाब में आबाद करण जो मनसूबो कयो। असां चयोसीं पंजाब वारा त इहे हेॾे ई ईंदा, त वरी अलामती तौर ते पंजाब जे बॉर्डर जेको आहे उहो बंदि कयोसीं 1 ॾींहं जे लाइ। ऐं इहो सिंध जे तारीख़ में पहिरियों दफ़ो हुयो त पंजाब जो बॉर्डर अलामती तौर ते वाक़ई 6-8 कलाकनि लाइ बंदि थियो। उहो जीएसएन महाज़ हुयो, उन कयो। उनखां पोइ मुसलसल जॾहिं बि जेके अफ़गान जंग जा माण्हू अचनि हिते सेमिनारनि जे नतीजे में ज़रिए सां एहतजाज, मुज़ाहिरा, रेलनि जे हिसाब सां, आर्टिकल लिखण जे हिसाब सां जीएसएन महाज़ बिल्कुलु कंदो रहियो आहे।
ऐं ॿियनि माण्हुनि बि कई आहे उनजे ते, इहो चई सघिजे थो त उहा हतमी कामयाबी न माणे सघी आहे जो उहे अचणु सफ़ा बंदि थी विया हुजनि। पर इहो रोक जेका थी आहे इहा क़ौमी तहरीक जे ई करे थी आहे, ऐं ख़ासि तौर ते जीअं क़ौमी तहरीक खे हिन वक़्तु 72 खां पोइ हिन वक़्तु लॻभॻि 56-57 साल थिया, पर हिकु मज़बूत तंज़ीमी ढांचो न आहे ॾेई सघी। तव्हां इन खे नाकामी सम्झो, नाकामी तव्हां इन खे इतराफ़ कंदो हिन नाकामी जो? मज़बूत तंज़ीम ॾेई न सघिया आहियूं इन जो त मां इतराफ़ कयां थो, बिल्कुलु कयां थो। उन खे केरु नाकामी जो बि नालो ॾिए त भली ॾेई सघे थो, मां उन ते को न चवंदुसि, पर कामयाबी नाकामी जा मयार हर हिकु माण्हू पाण करे थो। हतमी कामयाबी माना हिकिड़ी शइ ख़तमु थी वञे या हिकिड़ी शइ बिजलीअ जे बटण वांगुरु रोशन थी वञे, जेकॾहिं इन कामयाबी के माण्हू सम्झनि था त पोइ वाक़ई नाकामी चई सघे थो। अदरवाइज़ मां ईअं सम्झां थो त हिकिड़ो अहिड़ियूं क़ौमी हक़नि जूं, क़ौमी निजात जूं तहरीकूं जेके आहिनि उहे सिलसिलेवार तसलसल सां हलंदियूं आहिनि। उहे के हतमी तौर ते सिंध जा, मां इहा ॻाल्हि कयां हुनजे आख़िरी आहे, पर उनजो त उनजो बुनियादी सबबु जेको आहे न त क़ौमी जेका मज़बूत न थी आहे, बुनियादी सबबु उनजो इहो आहे त असां वटि मिडिल क्लास अञा एतिरो वॾो न आहे ऐं उहो मज़बूत न आहे, उहो अञा इमेच्योर शिकिल में आहे या इनफॉर्मेशन आहे। बुनियादी सबबु उहो आहे। बाक़ी पोइ उन में वरी जेके मुख़्तलिफ़ किरदार थिया आहिनि जिन जो तव्हां बि ज़िक्र कयो त नालो क़ौमी तहरीक जो वठिजे, वरी वॾेरनि जो एजेंट थी हलिजे, या नालो क़ौमी तहरीक जो वठिजे वरी मज़हबी इंतिहा पसंद जे, इन्हनि शयुनि बि नुक़सानु पुॼायो आहे, जंहिं करे मजमूई तौर ते वाक़ई का वॾी तंज़ीमी शिकिल न इख़्तियार करे सघी आहे। इन खे जो मां पाण खे ज़िम्मेवार सम्झां थो, पंहिंजी जमायत खे ऐं पंहिंजी ज़ात खे मां ज़िम्मेवार सम्झां थो। ख़ालिक जोणे जो साहब सीनियर सियासतदान, सियासत ते गहरी नज़र रखंदड़ जी नज़र में हिन वक़्तु सिंध जा 3 अहम तरीन मसइला कहिड़ा? धारी आबादकारी, जागीरदारी, तालीम। उनजो हल? उनजो हल इनकलाब। इनकलाब कहिड़ो? क़ौमी तबक़ाती गॾियल। क़ौमी तबक़ाती गॾियल। हा, वॾी महिरबानी। हा नाज़रीन, अव्हां सिंध जे हिकु सीनियर सियासतदान ऐं कानूनदान जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। असां मजमूई तौर ते सॼे प्रोग्राम में क़ौमी तहरीक जो ज़िक्र कयोसीं। हाणे फ़ैसिलो तव्हां कयो त अॼु जे वक़्तु क़ौमी तहरीक किथे बीठी आहे, उनखे किथे बीहणु घुरिजे आहे। इन सां गॾु मूंखे ॾींदा इजाज़त। ईंदड़ प्रोग्राम में हिकु नए महिमान सां हिकु नए मौज़ू ते अव्हां सां हाज़िर थींदासीं। तेसिताईं पंहिंजो ऐं ॿियनि जो ख़्यालु रखंदा। अल्लाह वाहिद।